चांदे साहब तारफ़ जो मुहताज का आहे को सभिनी खे ॼाण हूंदी। सभई दोस्त जामी साहब खे ॿुधंदा हूंदा, पढ़ंदा हूंदा ऐं कंहिं गुज़ारिश कंदा त अचनि सिगा जे 50 सालनि ते अॻियां लाइ असांखे को रस्तो ॿुधाई। महिरबानी। गुज़िरियल अधु सदी में जेके माण्हू असांजे उत्साह जा हिकिड़ा निशान बि रहिया आहिनि, उन्हनि में असांजो सरमोर साईं डॉक्टर सुलेमान शेख साहब, तव्हां उनखे अॼु असां सभिनी खे जी सॻा तव्हां हैदराबाद जे दोस्तनि मान ॾियण जे लाइ, उनखे मञता ॾियण जे लाइ, उनखे मुहबतूं ॾियण जे लाइ ऐं रुॻो इनफ़रादी माना में मुहबतूं ऐं मान ॾियण सां गॾोगॾु जीअं तव्हां साईं शेख साहब चयो त जंहिं माहौल में अॼु असां वेठा आहियूं, जेके हालतूं आहिनि, उन ते बि कुझु सोच वीचार कजे ऐं अॻिते जे लाइ को लाइ अमल सोच। मां पंहिंजी गुफ़्तगू मूंखे जॾहिं दोस्तनि दावत ॾिनी त मूंखे ॿुधायूं त डॉक्टर सुलेमान शेख साहब पाण चयो त ॻाल्हाए फ़क़ति हिकिड़ो माण्हू मुंहिंजे नाले चई त उहो ई गुफ़्तगू करे हिन प्रोग्राम में। डॉक्टर साहब खां सवाइ मां साईं तव्हांजी मोहबतुनि जो मक़रूज़ आहियां। इन करे मां पहिरीं डॉक्टर सुलेमान शेख साहब खे कीअं ॾिठो उन बारे में ॻाल्हि ॿोल, पोइ असां सॻा ऐं मजबूत करे को सवाल। डॉक्टर साहब सां ज़ाती तालुक़ु मां पंहिंजी ॻाल्हि थो कयां, 1994 खां शुरू थियो। डॉक्टर प्रोफेसर एजाज़ कुरैशी साहब जे घर असांजे जॾहिं डॉक्टर साहब ईंदो हो त उते ई ईंदो हो, असांजी उते महफ़िलूं थींदियूं। त एजाज़ कुरैशी साहब जे घर असांजो उहे बेहकूं, उहे मुलाक़ातूं, कचहरियूं शुरू थियो ऐं पोइ हिकिड़ो तवील अरसो आहे, तक़रीबन 31 साल जो। डॉक्टर सुलेमान शेख साहब खे मूं ज़ाती तरह जेके हुनजो खूबियूं ऐं हिन समाज में ख़ामियूं ॻोल्हण वारा माण्हू तमामु घणा आहिनि, ऐब कढण वारा माण्हू तमामु घणा आहिनि, किरदार कशी करण वारा माण्हू तमामु घणा आहिनि, पर सचे पच जेके वॾा माण्हू आहिनि, जेके सिंध जा ख़ादिम आहिनि, जेके उत्साहींदड़ माण्हू आहिनि, जिन जूं ख़िदमतूं आहिनि पंहिंजे समाज ऐं पंहिंजी क़ौम ऐं पंहिंजे माण्हुनि जे लाइ, उन्हनि जा गुण आहिनि। इहा को इनफ़रादी तारीफ़ न आहे, इहा समाज में हिकिड़ी रिवायत जी ॻाल्हि आहे। डॉक्टर साहब खे हिन सॼे 30 सालनि जे साथ जे सफ़र में मूं ॻाल्हियूं लिखियूं। सभ खां पहिरीं ॻाल्हि निहठो इंकिसारी, हुन सां मिली मूंखे यादि करे थो त कंहिं माण्हूअ ॾाढी सुहिणी ॻाल्हि कई हुई त वॾे माण्हू जी निशानी छा आहे। कीअं ख़बर पए त को माण्हू, हा वॾो डॉक्टर बि ॻाल्हि आहे, वॾो आलिम बि ॻाल्हि आहे, वॾो अदीब बि ॻाल्हि आहे, वॾो सियासतदान बि ॻाल्हि आहे, वॾो माहिर बि ॻाल्हि आहे, वॾो वकील बि ॻाल्हि आहे, पंहिंजे शोबनि में माण्हू आहिनि। वॾे माण्हू जी ख़बर कीअं पए। हुन ॾाढी सुहिणी ॻाल्हि कई, जीअं वॾे माण्हू जो हिकिड़ी अलामत इहा आहे त हुन सां मिलिजे त लॻे त हे आम माण्हू आहे, हुन सां मिली लॻे त हे ख़ासि न आहे। लतीफ़ साईं खंभात में ऐं डॉक्टर साहब मुंहिंजी तालुक में हिकिड़ो सुबुह लतीफ़ साईं जो बि आहे ऐं मां भाई शायदि सभ खां वधीक किरदारु उन तालुक में लतीफ़ साईं जे सां मुहबत करण ते शिनास जो बि आहे। त लतीफ़ साईं जी खंभात में सिट रहे त जग सी जहिड़ो जग, वॾे माण्हू जी निशानी इहा आहे त उहो पंहिंजे ॾिख में वॾो न लॻे, पंहिंजे अंदर में वॾो लॻे, पंहिंजे किरदार में वॾो लॻे, पंहिंजे रवैये में वॾो लॻे। त साईं जी सिट आहे त जग सी जहिड़ो जग, हीअं सी हुत चढ़े। सभा जी उठ जी ॻाल्हि थो करे खंभात में थी सघे। त डॉक्टर साहब जी वॾी खूबी जेका असांजे समाज में हाणे रेयर थींदी पई वञे। मां मिसाल ॾियण लाइ साईं GN जा किताब पढ़ो त हू पाण खे किथे बि अॻुवान नथो लिखे।
पर किताबनि में हुन पाण खे सियासी कारकुन लिखियो आहे। रसूल बख्श कलीजे जे किताबनि खे पढ़ो त हुन पाण खे किथे अॻवान न लिखियो आहे, सियासी कारकुन चयो। जतोई हैदर बख्श कामरेड जेके सचपच सूहा हुआ ऐं सचपच वॾा माण्हू हुआ ऐं अॻवान हुआ, उन्हनि कॾहिं उन्हनि चयो असां कारकुन आहियूं, खाद में। ऐं अॼु अॻवान तमामु घणा आहिनि, कारकुन तमामु घटि आहिनि। त हीअ जेका डॉक्टर साहब जी शख़्सियत में जेका ॻाल्हि मूंखे पहिरीं वणंदी आहे उहा इहा आहे त हुन सां मिली हमेशह हिकिड़ी बाज़ारी तबियत, हिकिड़ी शफ़क़त वारी तबियत ऐं हिकिड़ी निहठाई वारी तबियत। जॾहिं माण्हू खे मिली लॻे त का दूरी न आहे, को न उमिरि जो फ़र्क़ु आहे, न को हैसियत जो फ़र्क़ु आहे, को फ़र्क़ु कोन्हे। ॼण सां गॾु या साम्हूं जो आहे या असां हुन में ॼण। ॿी खूबी जेका मूंखे डॉक्टर साहब जी शख़्सियत में जंहिं मां असांखे पिराइणु खपे, छो त उहो मोहबतूं ॾियणु त ज़ाहिरा ज़रूरी आहिनि, पर हुननि जे शख़्सियत मां सिखूं छा था, उहे वण कहिड़ा आहिनि, उहे गुण कहिड़ा आहिनि जेके असां इन्हनि शख़्सियतुनि मां सिखी ऐं पंहिंजी ज़िंदगी में आणे सघूं था। ऐं लतीफ़ साईं छा कयो, लतीफ़ साईं बि पंहिंजे समूरी सुरनि में पंहिंजे सूरमनि ऐं सूरमनि जा गुण ॿुधाया आहिनि, उनजा वण ॿुधाया आहिनि। त ॿी शइ जेका मुंहिंजे ख़्याल में अॼोके दौर में ॾाढी उहा बि रेयर थींदी पई वञे, उहा आहे पॉज़िटिव थिंकिंग। मां ॾिठो आहे डॉक्टर साहब खे इन्हनि 31 सालनि जे सॼे सफ़र साथ में त कॾहिं कंहिंजे बारे में मनफ़ी गुफ़्तगू कई हुजे, कंहिंजी गिला कई हुजे, पॉज़िटिव ॻाल्हियूं, पॉज़िटिव थिंकिंग, सुठनि कमनि खे हिमथाइणु, सुठनि कमनि जी तारीफ़ ॾियणु, सुठनि माण्हुनि जी तारीफ़ करणु। मां सम्झां थो त इहा हिकिड़ी वॾी हिकिड़ी शानदार ख़ूबी आहे। ॿी ॻाल्हि, असांजो सॼो समाज वटि टाइम आहे, वांकाई आहे ई वक़्तु, ॿियो छा आहे असां वटि दुनिया में ॻाल्हि। पर डॉक्टर साहब सां जॾहिं बि गुफ़्तगू का कचहरी का वेहक, त इहा बि हिकिड़ी तमामु घटि माण्हुनि में ख़ूबी थिए थी त सदाई कम जी ॻाल्हि, सदाई उत्साह जी ॻाल्हि, मनसूबनि जी ॻाल्हि, छा कजे जी ॻाल्हि, कीअं कजे जी ॻाल्हि। ऐं इहो ई सबबु आहे जो डॉक्टर साहब जी हयाती खणूं था त पंहिंजे प्रोफेशन में हिकिड़ो कामयाबु प्रोफेशन, हिकिड़ो कैरियर बतौर डॉक्टर जे सॻा मां बि बाद नथो चाहियां, हिकिड़ी अधु सदी जो पूरो सफ़र आहे। ऐं पाकिस्तान जा वॾा इदारा गैर सरकारी डॉक्टर साहब जॾहिं जिते रहियो, घणनि जो उस्ताद बि आहे शोबनि में, त इदारा साज़ माण्हू ऐं क्लीन माण्हू, शफ़ाफ़ माण्हू, जंहिंजे दामन ते को माण्हू लीको कोन्हे कोन सघंदो, ऐं अहिड़े समाज में त मां सम्झां थो त इहा जेका ख़ूबी आहे, जेका बाअमल माण्हूअ जी ख़ूबी आहे, बाकिरदार माण्हू जी ख़ूबी आहे, ऐं डॉक्टर साहब में तमामु उत्तम दर्जे ते असां हमेशह ॾिठी आहे। ऐं ख़ूबियूं घणियूं ॻाल्हियूं घणियूं आहिनि, पर मां अॼोके दौर जे हिसाब सां हिकिड़ी ॿी ॻाल्हि ज़रूरु करणु चाहींदुसि त जेको माण्हू जेतिरो ॾाहो थींदो आहे उनखे ओतिरो पंहिंजी अणॼाणाई जो अहसासु थींदो आहे, इग्नोरेंस जो अहसासु थींदो आहे। हुनखे वॾनि माण्हुनि खे हिकिड़ी ग़लती हूंदी आहे ॿियनि ग़लतियुनि सां गॾु त हुननि खे लॻंदो आहे त असां कुझु सम्झी न सघिया आहियूं, अञा घणो कुझु रहियो पियो आहे। ऐं हलकड़ो माण्हू छा कंदो, उहो इल्म जी दावा कंदो, उहो ॾाहप जी दावा कंदो, उहो सभु कुझु सम्झण जी दावा कंदो। त डॉक्टर साहब में हिकु इहा वॾी ख़ूबी आहे, मां ॾिसंदो लतीफ़ साईं जेका वेहक थींदी ऑडियंस में वेठो ॿुधणु ईंदो, ख़ासि गुफ़्तगू करणु त माण्हू ईंदो ई ईंदो, पर ॿुधणु ईंदो। त इहा जेका ख़ूबी आहे, इब्न सीना जी ज़िंदगी में हिकिड़ो वाक़ियो आहे अबू अली सीना जो। त अबू अली सीना किताब ते लिखियो, त हुनखे ख़बर पई त हिन मौज़ूअ ते कोई 300 मील परते
400 में हाणे अॼु का 300 मील न सम्झो, तव्हां सम्झो 11वीं सदी जा 300 मील जॾहिं सफ़र मुमकिन न हो त अबू अली सीना खे ख़बर पई त कंहिं ॿिए आलिम इन मौज़ूअ ते किताब लिखी वरितो आहे तिब्बत ते। त हुनजी बायोग्राफी में लिखियलु आहे त अबू अली सीना ऐं ख़ुशहाल माण्हू छो त दरबार जो तबीब रहियो, उहो पंहिंजा सभु किताब सभु पैसा वैसा खणी उन ॻोठ वियो, उनजे मदरसे जो। सो लहण शर्त पुछई त छा इहो मूं सही ॿुधो त हिते जेको आलिम रहे थो उहो इहो किताब लिखी चुको आहे, अञा किताब ॾिठो न हुई, हथ में न खयो हुई। त हुननि चयोसि हा उहो किताब हू लिखी चुको आहे। त हुनजी बायोग्राफी में लिखियलु आहे त अबू अली सीना पंहिंजे झुमिर हई हेॾे आलिम इन ख़ुशीअ में, पोइ जेके पंहिंजे खीसनि में पंहिंजे पैसा सभु माण्हुनि खे विराए ॾिनई त मूंखे इहो ॾींहुं नसीब थियो त मां पंहिंजी हयातीअ में इहो किताब ॾिसी सघंदुसि ऐं पढ़ी सघंदुसि। ऐं असांजी बदनसीबी आहे त सभु कुझु मौजूदु आहे पर वांदे वटि बि टाइम न आहे, मसरूफ़ वटि टाइम हो ई न हूंदो, पर वांदे वटि बि टाइम न आहे। त डॉक्टर साहब जी इहा ख़ूबी जेका मूंखे अॼोके दौर में नापेट थी वई आहे, त डॉक्टर साहब अॼु ताईं पाण खे शागिर्द सम्झे थो ऐं पंहिंजे शागिर्द माण्हू जी अचे मजलिस में महफ़िल में वेहंदो आहे। इहा हिकिड़ी ॾाढे माण्हू जी निशानी आहे, इहा ज़ाहिर आहे त अॼोके असांखे दौर में सिखणु खपे। ऐं ईअं घणी ख़ूबियूं घणी ॻाल्हियूं। ऐं ॿी ॻाल्हि जेका मां करे पहुचा थो सघां थी ॿियनि पासनि ते, त असां ज़रई समाज जा माण्हू आहियूं, अञा ताईं असां ज़हनी तौर जदीदियत में दाख़िल कोन थिया। फुलसूट पाइण सां ऐं RCC जायुनि में रहण सां ऐं गाॾियुनि में घुमण सां को माण्हू जदीदियत में दाख़िल कोन थींदो आहे। जदीदियत हिकिड़ो नओं फिक्री ऐं ज़हनी दौर आहे जंहिंमें माण्हू दाख़िल थींदो। इन करे असांजो अॼु ताईं बि घणे भाङे जेको सोचण जो अंदाज़ आहे, जेको सोचण जो निज़ाम आहे, जेको निज़ाम ख़्याल आहे, उहो ज़रई समाज जे ढांचे ते आहे। ऐं ज़रई समाज में इदारा न हूंदा आहिनि, ज़रई समाज तवकुल कंदो आहे। ज़रई समाज में रिथाबंदी वधि में वधि हिकिड़ी फसल जी थींदी, फसल खां फसल ताईं सदियुनि जी रिथाबंदी कोन कंदो ज़रई समाज, फितरत जे रहम करम ते हूंदो। पर जदीदियत जो दौर जॾहिं दुनिया में आयो त ॿियनि घणनि शयुनि सां गॾोगॾु उन इहा शइ सम्झाई, हिकु लफ़्ज़ असां ॿुधो आहे न त तमद्दुन, असां वटि सम्झो वियो आहे शायदि तमद्दुन जो मतिलबु रहणी करणी आहे। रहणी करणी बि तमद्दुन आहे, पर तमद्दुन चइबो आहे तहज़ीब जे समाज जे पैदा कयल इदारनि खे तमद्दुन चइबो आहे। रोमी तहज़ीब में जेको सेनेट जो इदारो हो इहो उनजी तमद्दुन जो हिसो हो। यूनानी तहज़ीब में फ़लसफ़े जूं ऐं रियाज़ी जूं ऐं साइंस जूं अकेडमियूं, त उहो यूनानी तहज़ीब जे तमद्दुन जो हिसो। पर असां अञा ताईं अहिड़े समाज में रहूं था जिते फ़र्दनि खे अहमियत ॾियूं था, इदारनि खे न ठाहिण लाइ तयारु आहियूं, न हलाइण लाइ तयारु आहियूं, न अॻिते वठी वञण लाइ तयारु आहियूं। मां हिन खे बाद में चवां थो, पर डॉक्टर साहब जी ज़िंदगीअ जी ख़ूबी इहा आहे त जोयो साहब, साईं जोयो साहब, डॉक्टर बलोच साहब, डॉक्टर सुलेमान शेख साहब, इहे घणा माण्हू आहिनि। उन्हनि माण्हुनि सॼी उमिरि इदारा ठाहिया। साईं जीएन सेठ अदबी बोर्ड साईं जीएन सेठ करायो, ऐं सिंध यूनिवर्सिटी उन ठाराई इदारा साज़ी। छो त समाज जिन पिलर्स ते बीहंदो उहे तवकुल ऐं उनखे कोन हली सघंदो। समाज खे इदारा खपनि जेके रिथाबंदी कनि, पंहिंजे दौर जा थंभा ऐं थूणियूं बदिलनि, तॾहिं समाज खे वेंदो। त मां सम्झां थो त इहा जेका सुलेमान शेख में इहा ख़ूबी आहे, तव्हां ॾिसंदव त सॼी उमिरि, पर आख़िरी दौर जेको हिन उमिरि जो आख़िरी त कोन थिए, पर जेको हिन जी ज़िंदगी जे हिन पीरसनी वारो दौर आहे जेको जंहिंमें डॉक्टर साहब आहे, उन में बि रिटायर कोन थियो आहे। ऐं रिटायरमेंट जो तस्वुर ई फुज़ूल आहे। आलिम रिटायर थींदो आहे छा? ॾाहो माण्हू रिटायर थींदो आहे छा?
कमिटेड माण्हू रिटायर थींदो आहे छा, कराइतो माण्हू रिटायर थींदो आहे छा, कागज भरियो माण्हू रिटायर थींदो आहे छा। रिटायरमेंट छा, ही त सत ई तस्वर आहे त तव्हांखे पनो मिलियो त तव्हांजी उमिरि 60 साल थी वई आहे, तव्हां कम खां वियो। निसार सिद्दीकी साहब हो, असांजो दोस्त हो, ऐं मूंखे यादि आहे त उन महफ़िल में डॉक्टर सुलेमान शेख बि मौजूदु हो, मां बि हुउसि, जेका एजाज़ कुरैशी साहब जे घर 1995 में मीटिंग थी, जंहिंमें निसार साहब अञा कमिश्नर हो। असां वटि प्रपोज़ल खणी आयो हो दोस्तनि वटि त मां IBA जे तर्ज़ जो इदारो ठाहिणु चाहियां थो, मूंखे साथ खपेगा। और पहिरीं गॾिजाणी डॉक्टर साहब जो मां बि हुउसि 95 ऐं 2 कमरनि में पब्लिक स्कूल सखर जे 2 कमरनि में हुन शुरू कयो IBA सखर। अॼु सिंध वटि ॾेखारण जहिड़ो इदारो आहे। त मां सम्झां थो त इहा जेका इन ते मां आख़िर में तरीक़ा थो त डॉक्टर सुलेमान शेख उन्हनि माण्हुनि मां आहे जेके गैर सरकारी इदारा हुजनि या आख़िर में ज़ैबेस्टी जेको आहे, ऐं बेनज़ीर साहिबा जो ताज़ो साईं जो किताबु छपियो आहे ॾाढो शानदार ऑटोबायोग्राफी जो, उन में साईं उहो ख़त बि ॾिनो आहे जेको बेनज़ीर साहिबा डॉक्टर साहब जी एप्रिसिएशन में उन्हनि खे लिखियो आहे। ऐं इहो ख़त त कुझु बि न आहे, इन क़िस्म जी कंट्रीब्यूशन जो को मुल्ह थी सघे नथो, त उहो अॼु बि उन इदारे जी तरक़ी ऐं उन जी तरवीज में बुनियादी अहमियत रखे थो। ईअं घणियूं खूबियूं। मां ॻाल्हि जे ॿोल ॿिए पासे सगा। हाणे भली माण्हुनि खे लॻंदो हुजे त सगा जी अहमियत न आहे। सगा हाणे भली माण्हुनि खे लॻंदो हुजे त शायदि हाणे समाज अॻिते वधी वियो आहे, हाणे ग्रेजुएट हुजनि कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। पर तव्हां पोइते मोटी वञो ज़हनी तरह जॾहिं सगा ठही। सिंधी माण्हुनि जो असां छा थियो, सिंधी माण्हुनि जो सदियुनि जो मिडिल क्लास पढ़ियो लिखियो तबिको अप्रूव थी ॿाहिरि निकिरी वियो। उहो हिंदुस्तान हलियो, ॿाहिरों आया ऐं सिंध जी सुञाणप इहा ठाहिणु चाहियूं। असांजो फ़ख़्रु आहे त ॿाहिराड़ियूं असांजूं हसीन ऐं अमीर आहिनि, शानदार आहिनि, पर असांजे क़ौमी तसवुर ऐं तशख़ुस खे हुननि बदनीयती सां डिस्टॉर्ट करण जे लाइ हिकिड़ी सुञाणप ठाही कि देही माण्हू आहिनि। देही ख़राबु ॻाल्हि न आहे, असां लाइ फ़ख़्रु जी ॻाल्हि आहे, पर हू ॼट जे माना में, अणपढ़नि जे माना में, पसमानगी जे माना में, उहा सिंधी माना देही। हिकिड़ी भेरे PTV ते घणी पुराणी ॻाल्हि आहे, 25 साल पुराणी ॻाल्हि हुई, मेहताब राशिदी मां हुउसि ऐं PTV ते मीटिंग हुई, उन में PTV ते गुफ्तगू हुई, त हुन हिकिड़े चयो त हाँ आप असल में बड़ा अच्छा है, दिल्ली लोग होके भी ऐसी बातें कर रहे हैं। माचुमान मुझे 4 पीढ़ियों आलमन की पीढ़ी हुई, बेटा रो कहिड़े कॉलेज में पढ़ियो है, अञा ॾेई आया सॼी रूह ज़मीन में पिया आहियूं, दुनिया में पढ़ियो अथऊं, पढ़ायो अथऊं दुनिया में, अञा ॾेई आया आहियूं। मेरे मेहताब राशिदी करे त सिगा जी जेका अहमियत आहे उहा इहा आहे त उन ज़माने में उन ॿ टे वॾा कम कया। हर शइ खे पंहिंजे ज़मान ऐं मकान ॾिसणु खपे, उहो वक़्तु कहिड़ो हो, उहो हालतूं कहिड़ियूं। उन में हिकिड़े पासे सिंधी मुस्लमाननि में, हा हिन में त फ़र्क़ु कोन्हे मुस्लमान हिंदू जो, पर हिंदुनि में त अॻे ई तालीम हुई, सुठी तालीम हुई, उन तालीम याफ़्ता घणा माण्हू हुआ। सिंधी मुस्लमान कुझु कोन हो, दलित समाज जो माण्हू हो। सिगा ऐं ग्रेजुएट थियणु त मामूली ॻाल्हि त कोन्हे। तव्हां ॾिसंदो जेकॾहिं साईं जोइस साहिब जी जनरेशन त उन्हनि खे लिखियलु हूंदो, उहा वॾी ॻाल्हि हुई, BA BT, हाणे कोई लिखंदो BA BT, उहो BA BT वॾी ॻाल्हि हुई, छाकाणि त सिंध मां हुया घणा माण्हू जेके ग्रेजुएट थी सघंदा। असांजो मैट्रिक जो बोर्ड बॉम्बे में हो, इन करे सिगा जंहिं ज़माने में ठही उन हिकिड़ो वॾो प्लेटफॉर्म ॾिनो उभरंदड़ सिंधी विचोले तबिके जे उन्हनि ग्रेजुएट्स खे, त तव्हांखे मौक़ो मिलियो आहे। ऐं ग्रेजुएट हुजण जो मतिलबु इहो थोरी हो त पोइ तव्हांखे पनो मिलियो आहे त वञी कमु कयो, पंहिंजी जॉब कयो, उहो त हुई कनि पिया। सिगा जो मतिलबु हो त तव्हां हाणे ग्रेजुएट आहियो त तव्हांजे कुलनि जो ॿार आहे, त तव्हां हिन पंहिंजे समाज जी वारसी कयो, उनजी मालिकी कयो। जेके नथा पढ़ी सघनि उनखे पढ़ायो। ही तंज़ीम छो ठही? ईअं त कोन हो त फ़क़ति को उहो डिग्री जो पनो आहे।
सिगा जो मतिलबु हो त पंहिंजे पढ़ियल मिडिल क्लास खे इहो शऊर ॾिजे, इहा उनजे अंदरि रोशनी ॿारिजे, ॾीओ ॿारिजे, उनखे उत्साह ॾिजे त उहो पंहिंजे पोइते पियल समाज जी वापसी करे उनजो धणी थिए। ऐं बिल्कुलु इन में कोई शक न आहे त सगा हिकिड़ो वॾो अरसो इहो कमु कयो करे त इहा इदारे जी अहमियत आहे। ऐं हू जेको मूं ॻाल्हि कई त जेका डिस्टॉर्शन हुई आइडेंटिटी, सिगा ऐं ॿियनि काफ़ी उन्हनि सिंध जे समाज जो उहो तालीम याफ़्ता चहिरो साम्हूं आंदो त सिंध हीअं बि आहे, सिंध हीअं बि आहे। ऐं पोइ यकीनन सिगा जा मनसूबा आहिनि, काफ़ी स्कूल हलनि था एतिरा। इस्लामाबाद में अॼु खां 30-40 साल अॻु में सिंधी हूंदा घणा हुआ। अॼु इस्लामाबाद में सिंधी हुई घणा आहिनि, पर सिगा जो पूरो मर्कज़ आहे, इदारो आहे, सभु शयूं आहिनि। इहे सभु ज़ाहिर पेशकदमियूं। कराची जे शहर में जिते सिंधी ॿोलीअ खे अमल निकाली मिली वई, उन में सिगा कराची खे फोकस कयो त कराची में सिंधी मीडियम स्कूल हुअणु खपनि। ऐं जेतिरो हुनजे वस में उन्हनि सिगा कया आहिनि। तव्हां सभिनी दोस्तनि जूं महिनतूं आहिनि, शानदार आहिनि। त मां सम्झां थो त अॼुकल्ह जेको ही आम फैशन थी पियो आहे, अदबी सर जी कहिड़ी अहमियत आहे? बाबा उनखे बहितर करण जी ॻाल्हि कयो न, उनखे रद्द था कयो। हिकिड़ो इंस्टीट्यूशन आहे, हिकिड़ो इदारो आहे, असांजे समाज हलाए ऐं वॉलंटियर आहे, रज़ाकार आहे, सगा बि आहे। सो तनक़ीद कयो त इहा दोस्तानी तनक़ीद कयो त इहा अञा बहितर कीअं थिए, या अञा अॻिते कीअं वधे, अञा हिन दौर खे कीअं पंहिंजे हथ में खणी अॻिते वधे। पर जे तनक़ीद इहा हूंदी त अदबी संगत हुजे ई न ऐं सिगा हुजे ई न, इहा तनक़ीद मां सम्झां थो दुरुस्त न आहे। इन करे असांखे हिननि तंज़ीमुनि इदारनि जी अहमियत खे पंहिंजे उन दौर ॾिसणु खपे। मां पंहिंजे आख़िरी सिलसिला में गुफ़्तगू खे ऐं जे ॻाल्हि थी छा थियणु खपे। पहिरीं ॻाल्हि इनफ़रादी सतह जी ॻाल्हि ऐं पोइ थो अचां इज्तिमाही सतह जी। इनफ़रादी सतह जी ॻाल्हि डॉक्टर साहब वारा त सीनियर नसुल आहिनि, असां इन खां पोइ बि नसुल आहियूं। मां जेकॾहिं फ़क़ति पंहिंजी ज़ाती मिसाल तव्हां में मां हर को माण्हू मिसाल ॾींदो, अहिड़ा 50 मिसाल जे मां पंहिंजे प्राइमरी जो मिसाल ॾियां त मां जेकॾहिं अखियूं ॿुटियां त मूंखे हिकिड़ा शानदार उस्ताद नज़र अचनि था, जेके हिकु नंढे शहर में स्कूल में पढ़ाईंदा हुआ, पर उन्हनि खे पघार खां वधीक तालीम में दिलचस्पी हुई। उहो वाक़ई उस्ताद हुआ, उहो वाक़ई पंहिंजे शागिर्द जी किरदार साज़ी कंदा हुआ। हाई स्कूल जा उस्ताद, पिटारो कैडेट कॉलेज जा उस्ताद, मां अखियूं ॿुटियां त मां अॼु ताईं उन्हनि खे यादि करे अखियूं भरिजी ईंदियूं। एॾा बाकमाल ॼाणू बि, आलिम बि ऐं कमिटेड उस्ताद। हाणे तव्हांखे अहिड़ा माण्हू मिलंदा त तव्हां छिड़क भरींदव, लड़ी ॾिसंदव त अच्छा हे अञा बि अहिड़ा माण्हू आहिनि। अॻे इहो आम हो, अॻे इहो ख़ासि ॻाल्हि न हुई, इहो आम हो। ऐं हाणे अहिड़ा माण्हू मिलनि त मुंहिंजी पहिरीं गुज़ारिश आहे, जॾहिं डॉक्टर सलीमान शेख जहिड़े माण्हुनि खे ममता ॾियनि था, मान ॾियनि था, त मां सम्झां थो त क़ौमूं असांखे सम्झणो पवंदो त क़ौमूं ऐं समाज जुगाड़नि सां दुनिया में किथे बि अॻिते न वधिया आहिनि। हे जेके दुकान खोले वेठा आहिनि पब्लिसिटी कमीशन वारा, सिगा जा इहे कम हुअणु खपनि। सिगा जो इहो कमु हुअणु खपे त उहा समाज में उथी बीहे त मेरिट ते कंप्रोमाइज़ कंहिं सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। छाकाणि त हिकिड़ो माण्हू जुगाड़ सां ईंदो, पक रखो त पंहिंजी ज़िंदगी जे आख़िरी घड़ी ताईं जुगाड़ ई कंदो रहंदो। ऐं जेको पंहिंजी क़ाबिलियत सां, पंहिंजे पोहे सां, पंहिंजी महिनत सां, पंहिंजे एतमाद सां, पंहिंजी इल्म जी ख़ुदी ऐं उन सां अॻिते ईंदो, उहो कॾहिं बि ॿिए खे जुगाड़ करणु न ॾींदो। जेको पाण न आयो आहे जुगाड़ सां, उहो ॿिए खे छॾींदो। जंहिं पाण कॾहिं रिआयत न वरिती आहे, ॿिए खे ॾींदो। जंहिं पाण कॾहिं रुपयो रिश्वत न ॾिनी आहे, ॿिए खे ॾींदो। ऐं जेको आयो ई जुगाड़ सां आहे, उनजो गुज़ारो ई जुगाड़ कयो। मेरिट जेको लफ़्ज़ आहे, मेरिट सॼे समाज खे बर्बाद करणु या समाज जी तामीर जो ज़रियो आहे। तव्हां मेरिट ख़तमु करे छॾियो, सॼो समाज जुगाड़ में लीन जे लॻो पियो आहे। ऐं तव्हां मेरिट खे भली
मुलाज़िमतूं 5 हुजनि या 50 हुजनि या 500 हुजनि, मां सम्झां थो सिंध उन ॾींहुं बदिलबी जॾहिं मूं समेत असां मां हर हिकु माण्हू जे मुंहिंजे ॿार खे मेरिट ते मुलाज़िमत न मिले त उहो ख़ुशि थिए त मुंहिंजे ॿार खे मुलाज़िमत न मिली आहे, छो त मेरिट ते कोन आहे। जे मुंहिंजे ॿार जे साम्हूं ॿियो ॿारु क़ाबिलियत सां खटे थो त मूंखे ख़ुशि थियणु खपे त हुनजो हक़ु मुंहिंजे ॿार जो हक़ु न आहे, तॾहिं समाज ठहंदो। त मां सम्झां थो त हीउ जेका मुंहिंजी पहिरीं ॻाल्हि आहे उहा इहा आहे त किरदारु साज़ी। असां वटि माण्हू चए थो मां पंहिंजी ज़ाती डोमेन में हर जुगाड़ कयां, बाक़ी ॿिया वरी जेके आहिनि उहो हिकिड़ो लतीफ़ो आहे, उन ॾाह वरी ॻाल्हि आहे। मां ॿुधाइणु चाहियां थो त कंहिं बादशाह सलामत वज़ीर खे चयो त भला ॿुधाए त मुंहिंजे मुल्क जा माण्हू ईमानदार आहिनि या ठॻ आहिनि? त वज़ीर चयो साईं आहिनि, चवंदा पाण खे ईमानदार आहिनि त वॾा ठॻ। चई न न मूंखे पक आहे त मुंहिंजे मुल्क जा माण्हू वॾा अशराफ़ हूंदा। चऊं भला इम्तिहान वठूं, इम्तिहान वठो। वज़ीर छा कयो, सॼे शहर जे अंदरि ड्रम रखाए छॾियईं वॾा ऐं ऐलान कराई त बादशाह सलामत जो हुकुम आहे त हर को माण्हू बादशाह सलामत जे हुकुम ते सुबुह जो खीर जो गिलास विझी वञे ड्रम में। मुंहिंजो हिकिड़ो माण्हू हो, जुगाड़ सुगाड़ चई कयां, पोइ पाणी जो वॾो गिलास भरे वञी लिकाए विझी आयो। चई हाणे सॼो शहर खीर आणींदो, जे मूं हिकिड़े खीर न आंदो कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? शाम जो जॾहिं ड्रम खोलियो उहो पाणी पाणी पियो। हर माण्हू इहो सोचे आयो हो त मां जेकॾहिं अकेलो हिकिड़ो जुगाड़ करे कहिड़ो फ़र्क़ु पवंदो, बाक़ी त उहो ई खीर खणी ईंदा। हे समाज उन वांगुरु आहे। हर को माण्हू चए थो मां जुगाड़ कयां त कहिड़ो फ़र्क़ु पवंदो, मुंहिंजो अकेले सां कहिड़ो फ़र्क़ु पवंदो, बाक़ी सभु त उहो ई करे रहिया आहिनि। ख़बर पए थी त मेजॉरिटी इहो ई करे रही आहे। इन करे सिगा जहिड़ियुनि तंज़ीमुनि खे हाणे ज़ाहिर ग्रेजुएट थियणु वॾी ॻाल्हि न आहे। हाणे इहा ॻाल्हि आहे त उहो ग्रेजुएट करे छा थो, उहो पंहिंजे मनसब ते वेही करे छा थो। जे उस्ताद आहे छा थो करे, जे इंजीनियर आहे छा थो करे, जे डॉक्टर आहे छा थो करे, जेके जंहिं बि शोबे में आहे उहो उते करे छा थो। हाणे ग्रेजुएट हुजणु का वॾी ॻाल्हि न आहे। सिगा खे पंहिंजे कम खे अॻिते वधी वञी इहो कम हथ में खणणु खपे त उहो माण्हू करे छा थो। मां सम्झां थो हिते दोस्तनि जी ॻाल्हि ॾाढी दिलचस्प हुई त घणे भाङे अक्सर त वॾी वॾी दोस्तनि जी आहे, इहा सुहिणी ॻाल्हि आहे, हसीन ॻाल्हि आहे, तजुर्बेकार दोस्त आहिनि, पर इहा कमज़ोरी बि आहे। जे नओं नस्ल शामिल न थींदो, नओं नस्ल न ईंदो, नओं भर्त न ईंदो त पोइ ज़ाहिर आहे त इहे शयूं अॻिते न वञी सघनि। त इन्हनि इदारनि खे इन क़ाबिल कीअं बणायूं जो ही जानिब ऐं रोमासा जो नस्ल जेको आहे इहो ख़ुशीअ सां पाण अचे त असांखे इन तंज़ीम जा मेंबर कयो। छो त अक्सरियत इन नस्ल जी आहे, क़ाबिल नस्ल आहे। इन करे मां सिर्फ़ु आख़िरी ॿ नुक़्ता ॻाल्हि करे पंहिंजी ख़तमु थो कयां त हिकिड़ी ॻाल्हि यादि करणी पवंदी, जीअं मूं मेरिट जी ॻाल्हि कई, इदारनि खे ठाहिबो त क़ौम ठहंदी, इदारनि खे बर्बादु कबो। पर पाण में वेठा आहिनि हे सिंध में जेके स्कूल आहिनि, हुकूमतूं न आहिनि, उहे शकी न आहे, कामराशाही वज़ीर हुकूमतूं सभु सही आहे। भला जेको उस्ताद पढ़ाए थो उन मां घणो माण्हू उस्ताद आहे, हाई स्कूल वारो माण्हू, कॉलेज जो माण्हू। मां दादू वियुसि 4 साल अॻु जी ॻाल्हि आहे, जो मुंहिंजो लेक्चर लतीफ़ साईं कयो, हिकिड़ो माण्हू बुज़ुर्ग पीउ सभु मूंखे चई साईं मुंहिंजे घर चांहि पीअंदो, मूंखे चई मोहबत सां, मां चयो हलंदुसि, मां सुभाणे सुबुह जो मां तव्हांजे घर वियुसि। चई ठीकु आहे। ॿिए ॾींहुं मूंखे वठणु मां घर वियुसि हुनजे, त हुन पंहिंजो नुंहुं पुट धीउ सभु विहारिया। उहो मिसाली माण्हू आहे जंहिंखे नालो गुज़री वियो आहे। ॻाल्हि कहिड़ी कई, मूंखे चई जामिद साहिबु तव्हांखे मां छो वठी आयो आहियां त हे मुंहिंजो नुंहुं आहिनि, हे मुंहिंजा पुट आहिनि, हे मुंहिंजी धीअ आहिनि। चई मां प्राइमरी उस्ताद, मां इन पघार मां हिननि खे पढ़ाए हिते पुॼाए, सॼी उमिरि ईमानदार सां पढ़ायो ऐं पघार घणी, पघार चंद हज़ार। अॼु मुंहिंजे घर में पौणा 6 लख रुपया पघार अचे थी, पढ़ाइण मां को बि नथो। उस्ताद हो न, पंहिंजो नुंहुं पुट थी विया आहिनि। मूंखे चई मां चंद हज़ारनि ते सॼी उमिरि पढ़ायो, हिननि सभिनी खे पढ़ायो, हिननि खे मुंहिंजे घर में 6 लख पघार थी अचे,
पढ़ाई नथा, हिन को सम्झाए ही थींदो छा। पोइ मां हुन सां कचहरी कई त मां सम्झां थो त असांखे इहा एजेंडा हथ में खणणी पवंदी ऐं सियासी कम बि ज़रूरी आहिनि, मज़ाहिमतूं बि ज़रूरी आहिनि, ख़ारिजी क़ुवतुनि सां जहिड़ो बि ज़रूरी आहे, पर घर में जेके मसइला आहिनि ही यूनिवर्सिटियूं वाइस चांसलर कहिड़ो मां ॻाल्हायां हुजे ज़रूरी आहे कीअं था अचनि, कीअं था भर्ती थियनि, कनि छा था। यूनिवर्सिटियूं असांजे ॿारनि जो मुस्तक़बिल समाज में सिगा इहो कमु करे सघे। मां सम्झां थो सिगा ॿियो कुझु बि न करे अॼोके दौर में पंहिंजे इदारनि जी मालिकी जो कमु हथ में खणे। तव्हां ॾिसो त सिगा सिंध में इनकलाब करे सघे। शर्त इहो आहे त ॻाल्हि कंदड़ पाण उन किरदार जो हामिल हुजे। ये लफ़्ज़ जेको आहे मोतबर जो मतिलबु आहे क़ाबिल एतबार। मोतबर जी डेफिनेशन बि आहे, असां वटि थी वई आहे। मोतबर जो मतिलबु आहे उहो माण्हू जंहिं ते बेसाह करे सघिजे। त समाज खे असांखे अहिड़ा माण्हू पैदा करणा पवंदा जेके इहो कनि। ऐं अॼोको दौर त इन लिहाज़ खां ख़ुशबख़्ती जो दौर आहे त इल्म ताईं रसाई आसान थी वई आहे। बुअल सीना खे त गॾ लाइ घोड़े ते वञिणो पियो 300 किलोमीटर हिकिड़े किताब लाइ। हिते सॼी दुनिया टेबल ते पई आहे, खीसे में पई आहे। इन करे मां सम्झां थो त 21वीं सदी अहिड़ी सदी आहे जंहिंमें मां इहा आख़िरी ॻाल्हि थो कयां ऐं इहा ॻाल्हि मां अॼु नथो कयां, या मुंहिंजे 20 साल अॻु शायदि हिन किताब में हिकु पूरो बाबु लिखियलु आहे। मां छा थो चवणु चाहियां, 21वीं सदी में हर शइ जी रफ़्तार तेज़ थी वई आहे। जे समाज में अंसर ग्रहण जा आहिनि, फना जा आहिनि, त उहे समाज तकड़ा रहंदा ऐं तकड़ा फना में वेंदा। जिन में सलाहियत अॻिते वधण जी हूंदी उहे तकड़ियूं विरांगूं पाए उहे अॻिते वेंदा। हे उहो ज़मानो कोन अथव सदन में बर्बाद थिए सदन में ठहिबो। हाणे दुनिया ॾहाकनि में ठहंदी ऐं ॾहाकनि में ज़वाल वेंदी। इन सॼी सूरत हाल में सिगा, अदबी संगत, सियासी पार्टियूं, यूनिवर्सिटियूं, हे सभु इदारा समाज जा, इहे सभिनी जे लाइ इहो सोचण जो मक़ाम आहे। सॼी उमिरि पिटींदा हुआसीं कहिड़ो त सिंध में मिडिल क्लास कोन्हे, इहा ई दाऊ कंदा हुआसीं न। अॼु सिंध जे 29 ज़िलनि में जे घटि में घटि बि हूंदो त 1 करोड़ खां मथे सिंधी विचोलो तबिको तालीम याफ़्ता आहे। करे छा थो? करोड़ मिडिल क्लास हुजे, तालीम याफ़्ता हुजे, वाकई ग्रेजुएट हुजे ऐं साहिब किरदार हुजे। तव्हां सम्झो था त हिन समाज खे 25-30 सालनि में किथे थी आयो। इन करे सिगा जहिड़ी तंज़ीमूं इहो कमु हथ में खणी सघनि थियूं त इहो शऊर पैदा करे, इहो तहरुक पैदा करे, इहा मूवमेंट हलाइजे। माण्हुनि खे रुॻो इहो न ॿुधायो त तव्हांजे ॿिया कम पिया कनि, उहे त कनि पिया, हुन सां विड़िबो कौम विड़े पई, पर पंहिंजे अंदरि कहिड़ियूं ख़राबियूं अथऊं माण्हुनि खे इहो ॿुधायो। क़ौमूं ऐं समाज रुॻो ख़ारिजी दॿाव में ज़वाल में न वेंदा आहिनि, पंहिंजे अंदरूनी बुरनि में निकिरी वेंदा आहिनि। त मां सम्झां थो त इहा ॻाल्हि असां सभिनी खे सम्झणी पवंदी। ऐं लास्ट बट नॉट लीस्ट नओं नस्ल असां जेके वेठा आहियूं, असांजी अक्सर त मुस्तक़बिल सवाल नथी रखे। हाणे मूं समेत असां हाणे फ्यूचर न आहियूं। फ्यूचर हे जानिब आहे, फ्यूचर हे रोमांस आहे, फ्यूचर इहो नस्ल आहे। असां उनखे कहिड़ो समाज ऐं कहिड़ी सिंध था ॾेई वञूं, इहो असांजे लाइ अख़लाक़ी सवाल बि आहे, सियासी सवाल बि आहे, समाजी सवाल बि आहे ऐं हर क़िस्म जो सवाल बि आहे। मां पंहिंजी गुफ़्तगू जे आख़िर में वरी तव्हांखे मुबारकबाद हुजां त डॉक्टर सलेमान शेख साहब जहिड़े इंतिहाई ॾाए हिकिड़े सिंध जे ख़ादिम, हिकिड़े शानाइते ऐं शानदार किरदारनि खे तव्हां सभिनी असां दोनों शामिल आहियूं, मनता ॾिनी अथऊं। लतीफ़ साईं खां लफ़्ज़ उधारा वठी मां साईं खे वरी मोहबत या गुल अचां थो। साईं जी ॾाढो हसीन हिकिड़ो बैत आहे रामकली जी सुर मां, रहिया अथई राति सुबुह वेंदई साबरी। हे जेके सब्र करे वेठा आहिनि साबरीन, इहे रहिया अथई राति सुबुह वेंदई साबरी।
लोआ लोआ मंझ लतीफ़ चए कर तिनी जी ताक। ऐं ताक जो मतिलबु शख़्सियत परस्ती न आहे। ताक जो मतिलबु उन्हनि जे गुणनि मां, उन्हनि जे किरदार मां, उन्हनि जे कम मां, उन्हनि जे वणनि मां, उन्हनि जे हयातीअ मां सिखण जी ॻाल्हि आहे। लोह लोह मंझि लतीफ़ चए कर तिनी जी ताक, संदी जोगियां ज़ात ॿिए भेरे मस मिले।